अस्सलाम वालेकुम दोस्तों, जियां त मां आहियां ज़ाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो Z80 ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, कुछ ॾींहंनि खां वठी सिंध जी मशहूर अदाकार दुआ मेमण जूं तस्वीरूं सोशल मीडिया ते वायरल थी रहियूं आहिनि त दुआ मेमण जी हिकु नंढड़े ॿार सां शादी थी रही आहे। दोस्तों, छा ही रियल में सची में दुआ मेमण जी शादी हिकु नंढड़े ॿार सां थी रही आहे? दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दुआ मेमण जी ही शादी जेकी आहे त ही ड्रामे में थी रही आहे। दोस्तों, ड्रामे जो हिकु सीन शूट थी रहियो आहे, उन ड्रामे में ही दुआ मेमण जी शादी थी रही आहे। दोस्तों, उन ड्रामे जो नालो आहे सिंध ॼाई, जेको सिंध TV चैनल ते हलायो वेंदो। दोस्तों, ही अॼु जी नंढड़ी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हुजे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे। जिथे हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ॾिसंदा रहो Z80 ऑफिशियल यूट्यूब चैनल।